अरे वाह, अॼु पुष्मा अकेले वेठी आहे। लॻे थो त अॼु मौक़ो मिलियो आहे हिकु दफ़ो ॿीहर उन सां मिलण जो। अच त हलूंसि था। अस्सलाम वालेकुम पुष्मा, छा हाल आहे? इलाही टाइम खां बाद में अॼु नज़र आया आहियो। सभु खैरियत तो हुई? वालेकुम अस्सलाम। जी जी अल्हम्दुलिल्लाह सब खैरियत हुई। इहो तव्हां भला अॼु कीअं यादि कयो? कीअं अचणु थियो तव्हांजो? बसि हितां गुज़र थियो, अवां नज़र आयो, सोचियो अवां सां कुझु ॻाल्हि ॿोल्हि थी वञे। इलाही टाइम बाद खां पोइ मिलिया आहियूं। छो अव्हांखे मुंहिंजो मिलणु शायदि पसंदि न आयो? ओ अच्छा, न न अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। बसि मां त ईअं तव्हां खां पुछियमि पई त तव्हां जेको आहे सो काफ़ी टाइम बाद अॻ में हीअ मुलाक़ात हुई न, इन करे मां सोचियो त अचानक तव्हांखे ख़्यालु कीअं अची वियो। ईअं ई ॿी का बि ॻाल्हि न आहे अहिड़ी ख़ासि। बाक़ी ॻाल्हि न हुई, मुंहिंजे चवण जो मक़सदु ॿियो को न हुयो। तव्हां वही त ग़लति पिया सम्झो। मां बसि इन करे पुछां कयमि। ख़ैर आहे, इट्स ओके। अच्छा, चलो सही आहे, का ॻाल्हि न आहे। ॿियो पुष्मा ॿुधायो, अॼुकल्ह हानी सां तव्हांजी मुलाक़ात ॾाढी पई थिए। छा ॻाल्हि आहे? को दाल में त कुझु कारो न आहे? जेका ॻाल्हि हुजे सही सही ॿुधाइजांइ। शट अप, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। होनी मुंहिंजो बेस्ट फ्रेंड आहे ऐं मुंहिंजो क्लासमेट आहे। उहो तमामु घणी मुंहिंजी रिस्पेक्ट कंदो आहे। इन करे असांजी कॾहिं कॾहिं जेको आहे सो मुलाक़ात हेलो आहे थींदी रहंदी आहे। ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां ग़लति पिया सम्झो वहीद, सही आहे न? अच्छा, चलो सही आहे, का ॻाल्हि न आहे। मां जस्ट किडिंग यार, तूं त बिल्कुलु वाक़ई में नाराज़ थी वई आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न हुयो। मां इहो ई चयो त तव्हां अॼुकल्ह हुन सां तमामु घणो मिलणु चाहियो पिया, मिलो पिया। इन करे इहो पुछा कयो यार, मुंहिंजी अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ख़ैरु ठीकु आहे, चलो मां थोरो कमु आहे मूंखे पुष्मा, मां हलां पोइ। इनशाला नेक्स्ट टाइम अगरि जे मिलणु थियो त बिल्कुलु मिलंदासीं। दुआनि में यादि रखिजां, ऐं हनी मिलेव त हनी खे सलाम ॾेई छॾिजो मुंहिंजा। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। ठीकु आहे।